कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगानी। कंडियारो में GUI जो रमज़ान मुबारक आमद के हवाले से ख़ुसूसी इजलास रमज़ान आर्डीनेंस ते अमल कराइण लाइ ख़ुसूसी कमेटी कायम कई वई। जमायत उलमाए इस्लाम सिटी कंडियारो जो माह रमज़ान आमद के हवाले से ख़ुसूसी इजलास मौलाना मुफ्ती हमादुल्लाह बरोही जी सदारत हेठ कंडियारो जे सुहेल शाह मस्जिद में थी गुज़रियो, जंहिंमें मौलाना अब्दुल समद शर, सरपरस्त मौलाना अब्दुल शकूर पीरज़ादो, हाफ़िज़ मोहम्मद असलम अजर, मौलाना हुसैन अहमद अब्बासी, हाफ़िज़ असदुल्ला डेपर, हाफ़िज़ अली बेग गोपांग, सरवर मला फरहान सुमरो ऐं जुनैद पीरज़ादो समेत ॿिया शरीक थिया। इजलास में मुफ्ती हमादुल्लाह जी अॻवानीअ में 5 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंखे ज़िम्मेवारी ॾिनी वई त इहा कमेटी रमज़ान महीने में रमज़ान मुबारक जो एहतराम यकीनी बणाइण, सहरी ऐं अफ़तारी वक़्ते बिजली ऐं घरेलू गैस जी मौजूदगी, रोज़मर्रा जे खाधे पीते वारे सामान, भाॼियुनि ऐं फ्रूट जे क़ीमतुनि ते कंट्रोल ऐं सरेआम अवामी हंधनि ते होटलूं खोलण जी इजाज़त न ॾियणु ऐं माह रमज़ान मुबारक आर्डीनेंस ते अमल कराइण जी ज़िम्मेवारी अमलदारनि सां मुलाक़ातूं करे उन्हनि खे लिखत ऐं दरख़्वास्तूं ॾिनियूं वेंदियूं ऐं अमल न थियण जी सूरत में एहतिजाज जो रस्तो इख़्तियार कयो वेंदो।